महेसरबिलाल ऐं मां हिनमहिल आहियां काज़ी मुर्तज़ा राजट जे जुए में। ऐं हिते सभु दोस्त आहिनि मुंहिंजा, चांडियो साहिबु आहे, भाउ राजट साहिबु आहे, मोहसिन आहे, वलीद आहे, भाउ पाण कैमरा ते आहे। ऐं ॾाढो मज़ो आहे। सुबुह जा तक़रीबन हिनमहिल पिया अथनि 7 ऐं असां हिनमहिल वेंदासीं थोरो डिज़र्ट में, ॾिसंदासीं छा आहे हुते। गर्मी ॾाढी आहे, गर्मी जो तोड़ हिकिड़ो ई आहे, पोली सिप ऑफ ज़िंदगी, पोली पियो ज़िंदगी जियो, हलूं था अंदरि डिज़र्ट में। फाइनली असां हिनमहिल डिज़र्ट में आहियूं ऐं वञूं पिया। मूंसां गॾु मोहसिन आहे ऐं हमेशह जो साथ पोली मूंसां हमेशह गॾु हूंदो आहे। ऐं मां डिज़र्ट में आहियूं, बारिश बि पए थी पई ऐं ॾाढो आउट क्लास वेदर आहे ऐं पहिरां ॾाढी गर्मी। सो ही जीप आहे ऐं हिन ते असां वेंदासीं अॻियां ऐं थोरो इंजॉय कंदासीं। सिप ऑफ ज़िंदगी पोली पियो। सो जानी मां निशाना अॼु पंहिंजा पका करण आयो आहे हिते ऐं ॾिसां थो लॻे थो या न। तो अचो गुड शॉट। From the House of Popular.